जो जेके बरसातूं पयूं आहिनि उनमें डेमनि में पाणी जी आमद कुझु बहितर थी आहे, पर उन बावजूद बि सिंध में वाकिरनि में जेको आहे सो वाध करण बदिरां पंजाब में जे पाणी वाकिरनि में वाध कई वई आहे ऐं पंजाब जी खणत वधाई वई आहे। इन हवाले सां पंजाब जो पंहिंजो ॾाढ जारी कंदे 71 क्यूसेक पाणी इज़ाफ़ी जारी कराए छॾियो आहे। इन हवाले सां जेका अरसा जी वेबसाइट ते डेटा बि मौजूदु आहे त पंजाब जेको आहे 7100 क्यूसेक पाणी वधीक खणी वियो आहे। गुज़िरियल ॾींहं जी भेट में गुज़िरियल ॾींहुं सिंध खे 3500 क्यूसेक पाणी मिलियो हो, 35,000 क्यूसेक पाणी मिलियो हो, पर अॼु साॻियो ई सिंध खे अरसा जी मूजिबि रिम स्टेशनुनि में पाणी जी वाध बि थी आहे। फ्लो में वाध अचण बावजूद बि सिंध खे पाणी घटि ॾिनो वियो आहे, जॾहिं त पंजाब जे पाणी में इज़ाफ़ो कयो वियो आहे। इन हवाले सां सिंध जा जेके केनाल टीपी लिंक केनाल ते सिंध जा सख़्तु एतिराज़ हुआ, उहो बंदि करण बजाए उहो मुसलसिल गुज़िरियल 2 ॾींहनि खां उन में बि खणत जारी कई पई वञे ऐं सिंध हिन वक़्तु जेको आहे शदीद मुश्किलातुनि जो शिकार आहे। सिंध में फसलनि में जेके सख़्तु मुतासिर थी रहिया आहिनि, अर्ली ख़रीफ़ वारा जेके फसल आहिनि उन्हनि जी पोखाई सख़्तु मुतासिर थी रही आहे। जी अच्छा असद, गॾो गॾु इहो ॿुधाइजो त नेशनल एमरजेंसी ऑपरेशन सेंटर तेज़ बरसात बर्फ़बारी ऐं तेज़ हवाउनि जो अलर्ट जारी कयो आहे, इन हवाले सां छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, नेशनल एमरजेंसी सेंटर तरफ़ां हिकु भेरो ॿीहर जेको आहे मुल्क में जेको आहे शदीद बरसातुनि ऐं रालाबारी समेत ॻड़े जा इम्कान ॿुधाया वञनि पिया। पधराई में जेको चयो वियो आहे त 18 ऐं 19 अप्रैल खां शदीद बारिशुनि जी पेशनगोई कई वई आहे। ख़ासि तौर ते इस्लामाबाद, रावलपिंडी समेत पंजाब जे केतिरनि ई इलाइक़नि में जेको आहे सूरत हाल ख़राब थी सघे थी, जंहिंजे करे अटक, चकवाल, गुजरात, जेहलम वारनि इलाइक़नि में आंधी जो बि इतला ॾिना विया आहिनि ऐं जेका अलर्ट जारी कयो वियो आहे उन में फैसलाबाद, हाफ़िज़ाबाद, झंग ऐं शेखुपुरा समेत ॿिया इलाइक़ा शामिल आहिनि।